तुर्बत खां कोयटा वेंदड़ मुसाफ़िर कोच सां ख़ौफ़नाक हादसो 28 ॼणा फ़ौत 22 ज़ख़्मी। वाशिक वारे इलाक़े में मुसाफ़िर कोच तेज़ रफ़्तारी दौरान टायर फाटण सबब कल्टी थी पई। फ़ौत थियलनि में औरतूं ऐं ॿार बि शामिल। फ़ौतनि जा लाश ऐं ज़ख़्मी इस्पताल मुंतक़िल। केतिरनि ई ज़ख़्मी जी हालत घंटे जोगी। फ़ौतनि जो अंग वधण जो ख़दशो। गंदा का बेचो पुराने तकरार तां झेड़ो फायरिंग में 3 ॼणा मारिजी विया। 2 ज़ख़्मी। खानकोट थाने जी हद में उमरानी सोभाणी बिरादरी जे 2 धुरनि में पुराने दुश्मनी तां झेड़ो थी पियो। पुलिस मूजिब फायरिंग में 3 ॼणा अलीशेर उमरानी, इमाम बख्श उमरानी ऐं खुदा बख्श उर्फ भुट्टो क़त्ल थी विया। 2 ॼणा ज़ख़्मी। पुलिस पहुची लाश ऐं ज़ख़्मियुनि खे खणाए इस्पताल मुंतक़िल करे छॾियो। मुल्क के अक्सर मैदानी इलाक़नि में मौसम गरम रहंदी। मौसमियात खाते मूजिब गिलगित बल्तिस्तान, कश्मीर, खैबर पख्तूनख्वा ऐं पोठोहार में गजगोड़ सां बरसात जो इम्कान आहे। नवाज शरीफ जी तोशाखाना गार्डन बाबत रेफरेंस ते बरियत वारी दरख्वास्त ते ॿुधणी अॼु थींदी। नवाज शरीफ जो वकील दरख्वास्त ते दलील ॾींदो। नून लीग सदर नवाज शरीफ बजट इजलास अॼु जाती उमरा में घुराए वरितो। इजलास में वज़ीर आज़म शहबाज शरीफ, नायब वज़ीर आज़म ऐं नाणे वारे वज़ीर जी बि शिरकत जो इम्कान। शहीद बेनज़ीराबाद बोर्ड के मातहत थींदड़ इंटर के इम्तिहान जो पहिरियों पेपर आउट। सिंधी जो पेपर मुख़्तलिफ़ व्हाट्सएप ग्रुप्स में पहुंची वियो। पेपर आउट बोर्ड इंतजामिया की कापी की रोकथाम लाइ खयल कदमनि ते सवाल उथारे छॾिया। अॻूणो MP अज़ीज़ अहमद जतोई दिल जो दौरो पवण सबब लाॾाणो करे वियो। अज़ीज़ अहमद जतोईअ खे पंहिंजी रिहाइश गाह ॻोठ मेहरापुर में राति देर सां दिल में तकलीफ़ थी खेसि लाड़काणे इस्पताल नियो वियो। डॉक्टर संदसि फ़ौत थियण जी तस्दीक़ कई। अज़ीज़ अहमद जतोई 2002 जे आम चूंडुनि में डोकरी बाकिराणी वारे सूबाई तक ते PPA जी टिकट ते कामयाब थियो हो। अस्सलामुअलैकुम। धरती TV